पुट हिकु तूं ई आहीं हिन सॼे ॻोठ में जेको चाकर खान जे फ़ैसिले खे मञी थो। बाक़ी पूरो ॻोठ त चाकर खान खे चङो सम्झे ई कोन थो। हैदर वॾे साईं डूंगर जे करे तो इज़त कयां मां चाकर खान जी। उन जूं अखियूं तो आॾो अचनि, एहसान आहिनि उन जा मुंहिंजे मथां। बाक़ी हूअं चाकर खान खे कहिड़ो मूं पंहिंजे सिर जो ताज बणायो आहे जो हुन जा वेठो तो ताना ॾी। हा सुठो, इहो इल्ज़ाम न आहे, इहा हक़ीक़त आहे। हैदर खुली ॻाल्हि कर, आख़िर चवण छा थो चाहीं? सुठो, इहा छोकिरी मुंहिंजे नाले थियल आहे, जंहिंसां तव्हां मुंहिंजो निकाह नाहे कराए सघिया। जॾहिं त असां उन्हनि खां कमज़ोर बि न आहियूं ऐं पोइ बि तव्हां ख़ामोश वेठा आहियो। अरे यार हैदर, मां ॻोठ मां पियो थो नफ़रतूं ख़तमु कयां ऐं तूं छा थो चाहीं त नफ़रतुनि जा ॿिज ॿीहर छटियूं जा ॻोठ में, वरी मरण माण्हू विढ़नि पाण में। सुठो, मां कंहिंजी बि कान कोन गॾंदुसि। जंहिं बि छोकिरी सां निकाह करण जी कोशिशि कई त उहो मोल हूंदो। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। बसि छा थी वियो आहे हिनखे? हिनखे सम्झाई नथो पंहिंजे में वेही तो। सॼो ॻोठ दुश्मनी जे वर चढ़ियो पियो आहे। जेकॾहिं असां हुन बाहि खे न विसायो त एॾी भड़की उथंदी जो केतिरनि जूं जानियूं गड़काए वेंदी। हे यार, इन ॻाल्हि खे सम्झे कोन थो। केॾीमहिल पंहिंजे मुंहुं वेही हिनखे सम्झाए त अकुल खां कमु वठे। ॿार त न आहे। सावल खान, मां हैदर खे बार बार सम्झाइण जी कोशिशि कई आहे, पर हुनजो इहो ज़िद आहे त मां इन ई छोकिरी सां शादी कंदुसि। वारस कीअं सम्झाया हिनखे? हे हैदर त सिकुअ जी भेण सां निकाह करे चुको आहे। हाणे हिन छोकिरी खे हिनखे छॾिणो ई पवंदो। ॿार आहे, हिनखे केरु सम्झाए? केॾीमहिल वक़्तु कढी हिनखे पंहिंजे मुंहुं सम्झाए। ॿार त न आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।